सुप्रीम कोर्ट के पाण मुरादे नोटिस में कालादम करार ॾींदड़ सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास कंदड़ 228 उम्मीदवारनि पारां कराची प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शरीक समूरी सिंध जा 228 उम्मीदवार जंहिंखे असिस्टेंट कमिश्नर सेक्शन ऑफिसर मुख्तियार खान एक्साइज ऐं टैक्सेशन ऑफिसर जा ऑफर ऑर्डर मिलण बाद सुप्रीम कोर्ट पारां कालादम करार ॾिनो वियो आहे, जिन में आसिफ अली भट्टी, एहसान अली सुहाग, मसरूर बजारानी, आसिफ बिरोही, अरसलान अहमद ऐं ॿिया शामिल आहिनि। जन चयो त संदन 4 सालनि जी महिनत खे बिना कंहिं साबिती जे पाणी में लोड़ियो वियो आहे। हुननि चयो त हू बिना कंहिं सियासी असर रसूख हिन मंज़िल ते पहुता आहिनि जेका 4 सालनि जी लगातार मेहनत आहे। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हुननि चयो त असांजी मेहनत, असांजी काविश बेरंग पई थिए। असां सभई चाहियूं था कि असांखे मेरिट जे बिहाफ ते असां पास थी विया आहियूं, असांखे एलोकेट करें, असांखे असांजी जॉब मिले, असांखे असांजा हक़ मिले। तक़रीबन हिते त 227 असां स्टूडेंट्स रजिस्टर्ड आहियूं जंहिंजो ई मुतालबो जंहिंजे गॾु नाइंसाफ़ी पई थिए। तो वी जस्ट वांट जस्टिस फॉर देम। कब तक हुक्मरान सिंध के नौजवानों के साथ खेलते रहेंगे और इस तरह का जुल्म होता रहेगा, जो कि बंद होना चाहिए और फौरन इसका अपने क्या कहते हैं इस फैसले को वापस लेना चाहिए। तो वाई आफ्टर 4 years 4 सालनि जी महिनत खां पोइ जो हिकिड़ो एप्लीकेंट उथे थो, जॾहिं फाइनल लिस्ट अची थी वञे, ऑफर ऑर्डर्स घर ते अची था वञनि, पोइ हिकिड़ो एप्लीकेंट उथे थो ऐं एप्लीकेशन ॾिए थो, सो मोटो वञे थो, नल एंड वाइट थो करे थ्रू आउट ई 4 year प्रोसेस। उहो कैंडिडेट किथे, उहो एप्लीकेंट किथे हो जॾहिं इन बेज़ाब्तिगियूं थियूं पिए त सिस्टम में वेही करे सिस्टम में एप्लीकेशन हुई। SPSC जो हिकिड़ो इदारो उहो उन वटि बि पंहिंजो हिकिड़ो सिस्टम आहे, कंप्लेन्स जो रिड्रेसल मेथड आहे उन्हनि जो, उहो किथे हो? उहे कंप्लेन्स कंसेक्यूटिवली रिड्रेस कयूं वयूं आहिनि। सर मुंहिंजो नालो मसरूर अहमद आहे ऐं पाण असिस्टेंट कमिश्नर सिलेक्ट थियो ताज़ो गॾियल चंड आहे बेटी इम्तिहान में। हिन में ताज़ो जेको असांजे ख़िलाफ़ु फ़ैसिलो आयो आहे, उन्हनि में असांखे उन शइ जी सज़ा मिली आहे जेके महज़ हिकिड़ा इंतिज़ामी सुस्तियूं हुयूं ऐं उन्हनि में बदगुमानी बि ज़ाहिर कोन्हे। हिन में जेके असां ते लॻाया विया आहिनि उहे इल्ज़ाम आहिनि ऐं उनखां अलावा महज़ हिकु एज़म्पशन्स जी बेस ते आहिनि। सर आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त हिन ऑफर ऑर्डर खां मिलण खां पोइ तक़रीबन 55 छोकिरा अहिड़ा आहिनि जेके पंहिंजूं पोयूं नौकरियूं छॾे वेठा। असांजो मुतालबो आहे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान साकिब निसार खां त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको इम्तिहान आहे CC 2013 जेको असां 4 साल महिनत करे गॾु पंहिंजा ॿार पास करे आया आहियूं ऐं आउं सेक्शन ऑफिसर एलोकेट थियो आहियां। उन्हीअ ते सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सुओ मोटो नोटिस वरितो ऐं उन्हीअ जो फ़ैसिलो 13 मार्च 2017 ते आयो आहे, जेको इम्तिहान कैंसिल कयो वियो आहे सुप्रीम कोर्ट जे जजमेंट जे तरफ़ां। सिंध हुकूमत जी नाअहली जो सॼो मलबो हिन ग़रीब उम्मीदवारनि मथां किरायो वियो आहे। ॿाराड़ी ऐं पुठिते पियल इलाइक़नि मां महिनत करे पास थी आयल हिन ग़रीबनि लाइ सिंध हुकूमत खे सुप्रीम कोर्ट में वाहिर करणु घुर्जे ऐं कयल महिनत खे ज़ाया करण खां बचायो वञे। पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास कंदड़ हिन उम्मीदवारनि जो मुतालबो आहे त चीफ जस्टिस ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान असांजो केस रीओपन करे साफ़ ऐं शफ़ाफ़ तहक़ीक़ात कई वञे। कैमरामैन सजाद अली सां गॾु अब्दुल्ला सोलंकी, सिंध टीवी न्यूज़, कराची।